अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गज़ाल आबरू ऐं मां फरहा औरंगज़ेब। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। फरवरी को पाकिस्तान महंगाई लीग को हम हरवाएंगे, तीर को जितवाएंगे। जोश और जज्बा और जिस तादाद में आप यहाँ आज मौजूद हो, आपने थरपारकर का फैसला सुना दिया है कि पाकिस्तान पीपल्स पार्टी का कोई सियासी मुखालिफ नहीं है। मैं कायदे अवाम का नवासा हूँ। मेरा मुखालिफ गुर्बत है, मेरा मुखालिफ बेरोजगारी है, मेरा मुखालिफ ये महंगाई है। और इंशाअल्लाह ताला ये मेरा और आपसे ये वादा है कि इंशाअल्लाह ताला हम मिलके इस महंगाई का भी मुकाबला करेंगे। इंशाअल्लाह ताला मैं और आप मिलके इस गुर्बत का भी मुकाबला करेंगे। इंशाअल्लाह ताला मैं और आप मिलके इस बेरोजगारी का भी मुकाबला करेंगे। फेब्रुवरी में अवाम केतिरनि पार्टी के सरप्राइज़ ॾींदो। कमरे में चूंडनि जा नतीजा ठाहींदड़नि खे जवाब मिलंदो। अवाम का साज़िश या सिलेक्टेड राज के कबूल न कंदो। 8 फेब्रुवरी ते पाकिस्तान महांगाई लीग के भॼाईंदासीं। 8 फेब्रुवरी ते तीर पीपल्स पार्टी ऐं अवाम जी सोभ थींदी। अञा चूंड मुहिम शुरू न थी आहे। थर वासियुनि फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। थर जी कारकर्दगी ते सॼे मुल्क में इलेक्शन विढ़ण लाइ तैयार आहियां। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो मिठी में ॾियारीअ जे मौक़े ते जलसे ख़िताब। संदसि चवणु आहे त पीपल्स पार्टी जो को बि सियासी मुखालिफ़ नाहे। संदन मुखालिफ़ गुर्बत, बेरोज़गारी ऐं महांगाई आहे। पीपल्स पार्टी गुर्बत ख़िलाफ़ 3 नस्लनि खां जिदोजहद करे रही आहे। मुल्क मां महांगाई, गुर्बत ऐं बेरोज़गारीअ जो ख़ात्मो आंदो वेंदो। मिठीअ जे मारी ग्राउंड ते पीपल्स पार्टीअ जो जलसो। वॾे अंग में जियालनि जी शिरकत। खरी औरतुनि जे रिवायती वेस वॻा पहिरें जलसे ॾांहुं आमद। हर पासे जीअं भुट्टो जे नारनि जी गूंज। जियालनि जूं झुमरियूं। 8 फेब्रुवरी खां पोइ कुझु माण्हू ॿीहर ॿाहिरि हूंदा। ईंदड़ वज़ीर आज़म सिर्फ़ ऐं सिर्फ़ बिलावल भुट्टो ज़रदारी हूंदो। हिकु शख़्स पूरो मैंडेट खणी वज़ीर आज़म बणिजी वियो हो। ॾुखे वक़्त में भॼी वेंदड़ अॼु अची पीपल्स पार्टीअ जो जलसो ॾिसनि। अॻूणे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो मिठी में जलसे खे ख़िताब। पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार खोड़े चयो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्क जो हक़ीक़ी ऐं जमहूरी लीडर आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जी मिठी में ॾियारी तक़रीब में शिरकत। पीपल्स पार्टी चेयरमैन हिंदू बिरादरी जे ॿारड़नि सां गॾिजी केक काटियो। बिलावल भुट्टो ज़रदारी जी तफ़रीही मां गॾी विटब आमद। मिठी शहर जो ख़ूबसूरत नज़ारो कसियो। सेनेट फौजी अदालतुनि जे हवाले सां सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ करारदाद मंज़ूर करे वरिती। दिलावर ख़ान पारां फौजी अदालतुनि बाबति सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ पेश कयल करारदाद अक्सरियती राय सां मंज़ूर कई वई। करारदाद में चयो वियो आहे त दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ कार्रवायूं फौजी अदालतुनि में थियणु घुरिजनि। अदालती फ़ैसिलो पार्लियामेंट जी कानून साज़ी जे ख़िलाफ़ आहे। शहरियुनि पारां अस्करी ठिकाणनि ते हमले जो ट्रायल फौजी अदालतुनि में थियणु घुरिजे। तरमीम 1967 खां मौजूदु आहे। बेंच जो फ़ैसिलो इतफ़ाक़ राय सां नाहे थियो। फ़ैसिले में कानूनी उभाम आहे। लार्जर बेंच उन जो जाइज़ो वठे। नून लीग कायद नवाज शरीफ अॼु बलोचिस्तान जे दौरे ते कोयटा पहुचंदो। अॻूणो वज़ीर आज़म शहबाज शरीफ बि साणुसि गॾु हूंदो। कोयटा खे नून लीग जे झंडनि सां सिंगारियो वियो। सिक्योरिटी निज़ाम बि सख़्तु। ज़रियनि मूजिबि बलोचिस्तान जा सियासी अॻवान नून लीग में शमूलियत जो ऐलान कंदा।
मुस्लिम लीग नून के कायद मियां नवाज शरीफ ऐं JUI सरबराह मौलाना फजल रहमान विच में फोन ते राब्तो मुल्क की सियासी सूरतहाल के हवाले से ख़यालन की ॾे वठि ॿिन्ही अॻवाननि पारां गॾियल इतफ़ाक़ सां मुल्की मसइलनि खे हल करण जो आज़मु। पीपल्स पार्टी लेडीज़ विंग की मरकजी सदर फरियाल ठाकुर से बलोचिस्तान के पार्टी अॻवाननि की मुलाकात बलोचिस्तान के सियासी और तंज़ीमी सूरतहाल के हवाले से ख़यालन की ॾे वठि फरियाल ठाकुर चयो आहे त 30 नवंबर ते कोयटा में थींदड़ जलसो मुखालफ़न लाइ पहिरियों सरप्राइज़ हूंदो। पीपल्स पार्टी जो जलसो अवामी रेफरेंडम हूंदो। उत्तर वजीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस ऐं दहशतगर्दनि विच में फायरिंग चकरनि दौरान एक दहशतगर्द मारिजी वियो। फायरिंग की ॾे वठि में पाक फौजा 2 जवान शहीद थी विया। ISPR मूजिब शहादत जो जाम पीअंदड़नि में मर्दान वासी सिपाही अब्दुल्ला ऐं थरपारकर वासी सिपाही मोहम्मद सुहेल शामिल। इलाइक़े में दहशतगर्दनि के ख़ात्मे लाइ क्लियरेंस ऑपरेशन जारी। सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दीअ जी लानत के ख़ात्मे लाइ पुरअज़्म आहे। मलेर में पुलिस की कार्रवाई दौरान 50 लाख रुपयन का वधिक मालियत के आइस मंशियात हथ करे 2 जवाबदारन की गिरफ्तार करण की दावा। रेड़ी मियाण ICJT वेझो छापे में मोहम्मद रफीक और खालिद हुसैन के गिरफ्तार किया वियो। SSP मलेर मूजिब जवाबदारन के कब्जे में 745 ग्राम आइस हथ कई वई। जवाबदारन जो वास्तो बैनुल सूबाई गिरोह सां आहे।